साबा जे सिर मथो सदको वञी डंडा हां वञी कमायो मरन ज़ाला खे ताके केतिरो पाली दस। अम्मा जेकर तू असांखे पाले न पई सघी त असांखे छो ॼणी असां तोखे मिठू कयूं पहिरें पियासीं तोखे। ये मेह वारा पैसा जेके आहिनि न मां थी चवां इन में वञी को धंधो दाड़ी कयो 5 रुपया वरी बि कमाईंदो। हेसी ते तू जेरी आई ओसी ते असांखे कमाइण जी का बि ज़रूरत कोन्हे असांखे पालणो पवंदी। हा मासी साहबा ओ मासी साहबा अम्मा लॻी तू शेर अचे थो उन जेके मेहराब खे कचा कचा भींड रहियासीं उहा दाग कई हुजे लिखा तू ॾस के न अबा शेर आई न हले अबा या मैं घर बैठी है अच। बिस्मिल्लाह का बेके हले वे अची अॼु असां ग़रीबनि जे घर ही भुलिजी पियो आहियूं। मासी साहबा अॼु मां तुंहिंजे दर ते उमेद रखी आयो आहियां मुंहिंजो कमु करणो पवंदो। साबा सर मथो सदको वञे अबा शेर जेकॾहिं मुंहिंजे कमु करण जो आहे मां तोखे छो न करे ॾींदसि। तूं को ॿियो त नाही अधे मेहराब जी पग जो वारिस आहीं तूं कमु त ॿुधा अबा। मासी साहबा चाचो जाबिर ख़ान रहमान खे नवाब जे ॻोठां खणी आयो आहे ऐं मूंखे शक आहे त चाचे जाबिर रहमान खे पंहिंजे घर में क़ैद करे छॾियो आहे। उनजी तोखे जांच करणी पवंदी। पुट शेर कावड़ न कजे बाक़ी माने जाबिर जे घर कोन आया वींदी उन जुमायूं अहिड़ी छितियूं आहिनि जॾहिं धुआं घुर मुंह ई पटे थियूं वञनि। मासी साहबा तूं न आई वेंदी न ख़ैर आहे तुंहिंजा पुट त वेंदा हूंदा न। अबा ई मुंह वारा वायड़ा पुट इन्हनि कमनि मूं छा ॼाणनि। अम्मा असां छा में वायड़ा हूं जो अधे शेर सां वेठी गिला करी इहो कम असां चपटियूं वॼाए करे वेंदासीं चपटियूं वॼाए। निंड नथी अचे त मां छा कयां। ज़हनी सुकून हुजे त माण्हू निंड जहिड़ी नेमत खां नाहे महरूम हूंदो। तूं परेशान आहीं इन करे तोखे निंड नथी अचे। हा मामा बराबरि मां परेशान आहियां पर परेशान मां बाबा जे करे आहियां हू घर खां ॿाहिरि आहे। तुंहिंजो पीउ ख़ैर सां मोटी आयो आहे तूं सुकून सां सुम्ही रह सम्झी। न न चोरी
चोरी न असांजी अबे कई न ॾाॾे कई न मासीअ कई न पुपीअ कई न पुपर कई असां 9 साल जा पुट चोरी छा कंदासीं बाक़ी हिते छो आया हो? मासी जमल भुख लगी आ। हा 3 ॾींहंनि खां वठी असांजी अम्मा खट ते पई आहे असांखे को मानी पचाइण वारो कोन्हे मासी जमल तू बि असांजी अमर जहिड़ी पंहिंजे हथनि सां मानी पचाए खड़ा न। अलाह न कंदो मूंखे साबा जहिड़ो इहा गिला खोर अचे त मुंहिंजे घर में हाणे। ख़बर आहे उहा असांजी अम्मा ते बरी थी तॾहिं त असां आया आहियूं तुंहिंजे पिट पारां ते जे करे असांजी अम्मा कमर कंधीअ ते अची पहुती आहे। मनु काथे तो ॼाड़ी हणी अती नज़ीरा 5 ॾींहंनि खां वठी बुख ते असांजा दोॾा सावा थी विया आहिनि असांखे मानी टुकुर ॾे न। कोने कमानी निकरो चाह थी मुंहिंजे घर मां। मारे छॾ भली मारे छॾ पर असांखे मानी कहिड़ा। हा पोइ भली असांखां ॿुहारी ॼारे थाम धोरा सॼो घर साफ़ करा असां हाज़ुर आहियूं। हे अम्मा नज़ीरा अटे लख ॻोए वठ ॿ 2 टगड़ियूं हणी ॾे हिननि खे गरीब आहिनि बुख लगी अथनि। मासी 2 टे न चई सिधा न 15 मानी जो अटो ॻोए असां 5 ॾींहंनि खां वठी मानी कोन खाधी आहे भुख ते वेठा आहियूं। अटे मानी पचाए थी जाव पधंदी सां वरी बूथ सां मानी पचाइण वई आहे अम्मा ज़ोर ॾियांसि असांखे मानी थी कराए। छोरा इहे छा थो करी? हे मासी अम्मा खे ज़ोर ॾेई ॾेई असांजा हथ हिरी विया। अदा अदा मासी सां हो ॻाल्हि कर हलूं न। कहिड़ी ॻाल्हि? मासी जामुल जाबिर ख़ान तुम्हारे भाउ रहमान खे नवाब खान जे ॻोठ मां खणाए अची हिते लिकायो आहे उनखे पिया ॻोल्हियूं। छा रहमान खे हिते खणाए आयो आहे? हा हा तू ॾिज न असांखे रुॻो इहो ॿुधा त रहमान हिन घर में त वाड़ियल कोन्हे। न न हिते त कोन्हे। मासी या ॻाल्हि जाबिर सां न कजांइ न त रहमान खे मारे छॾींदो। जाबिर खान कहिड़े वाइदे जी ॻाल्हि थो करी? जाबिर खान जत जागन था ॾाचीअ खे ॾावण विझण तमामु ॾुखी ॻाल्हि थी। सुभाणे अवल खेर कोशिश कंदुसि। जाबिर खान जे अहिड़ी ॻाल्हि आहे त सुभाणे पोइ माण्हू मोकिल भला। हाज़िर जाबिर खान हाज़िर रुॻो अॼोकी राति सब्र कर। छोरा चङी तरह सां जांच कयव न सॼे घर जी? हां सॼो घर असां नुसे नुसे ॾिठोसीं उते त रहमान जी थप ई कोन्हे। अम्मा ॿारनि जे ॿार खे जहिड़ो थप ईंदी आहे। सफ़ा बेकार ई नाने मेरा खां हेॾी सारी मेह वठी ॾिनी तमाव पोइ बि ॿारनि जो ॿार थो चई। अरे इन पैसनि ते त अम्मा लुंडी बड़ा वांगुरु वकड़ हयो वेठी आहे असांखे ॾिसण ई कान थी ॾे। वाह जे ॾहण सापा जे सिर मथो सत को वञी हां तू मूंखे लुंडी भला थो चवी? ए अम्मा खे लुंडी भला न चओ अम्मा त अज़दहा भला थी अज़दहा। हल उहा भला जेका जीअरो माण्हू ॻी वेंदी आहे। ओ मनु मार पयो खुदा जी कयो छा था खणा सोटी वञा वटंगू पहिरीं तहां वञी रहमान ॻोल्हे ॾियो शेर खे त जीअं मां उन्हनि खां सिधो सिधो संग वञी तुंहिंजे लाइ मनु घुरां। इहा कई न मां कम जी ॻाल्हि जेकॾहिं हू शेर आहे त मां बबर शेर आहियां रिश्तो वाह जो जुड़ंदो। हलिया बा हली आहे अल्लाह हयाती ॾे असां तोखे ई पिया यादि कयूं। हलिया वे हलिया। न मासी रहण जो वक़्तु न आहे। मनु कमु चाचे जाबिर वटि चाचे कयव? कुंड कुंड चाचीसीं अटकल सां मासी ॼामुल खां बि पुछोसीं पर रहमान उन घर में वाड़ियल कोन्हे। आओ शेर तू घबराए न रहमान तोखे असां जो केॾी में ॻोल्हे ॾींदासीं। वेठा घर में आयो रहमान खे किथां ॻोल्हींदो? हमू शेर खे ख़बर न आहे त बबर शेर बुख में कुझु न आहिनि करे सघंदा। असां सुबुह खां नेरानो निकितल हुआसीं हींअर मानी खाइण आया आहियूं। त हलो पैसा वठो रहमान खे हली ॻोल्हियो। हाणे मज़ो ईंदो न। अरे कमू खट मिठड़नि जो खीसो भर हली रहमान खे ॻोल्हियूं। हल भाऊ शेर हल तू हलंदे न अम्मा ना कचहरी कंदी। कचहरी मासी साहबा सां कहिड़ी कई? हलो त हलूं। अम्मा जी चल हाणे दुआ कर तू जो खमू पुट जिंदा मोटी चे। अम्मा मुंहिंजी मिसरी जहिड़ी मिठी मिठी मुंहिंजी अम्मा मूंखे बि खचड़ी खचड़ी दुआ कजे। साबा सिर मथो सदको वञेव वञो हाणे तहां अल्लाह निगाहबान आहे तव्हांजो फतिहा थींदव।
बाबा हाणे त मूंखे बि पक थी वई आहे त रहमान जीअरो कोन मोटंदो। तो भाग्य जा नसीबी रहा छो जो ये रंसूरन जे लाइ मुंहिंजी बदबख्ती तोखे बेज़ार कयो आहे न? हाँ बेज़ार आया हैरत थी थे तो मन छो थोंदो आहे त न्याणी नसीबनि वारी थी थियो आहे पोइ तूं बदनसीब छो आहे? सदाई मुझे अखियुनि में आस रही आहे त राणी तोखे मां मुर्कंदो ॾिसां। मालिक वटि तो लाइ मुर्को ई खुटी वियो आहे। कॾहिं तुंहिंजो रूह रोंदे ॾिठो अथमि त कॾहिं तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़नि जो मींहुं वसंदे ॾिठो आहे। मुक़दर जो लिखियो मालिक ॾिसो छा माथा थी वियो। मुक़दर जो लिखियो मालिक ॾिसो छा माथा थी वियो। ही पत्थर जा बाबा तू मुझे करे इलाही दुख ॾिठा आहिनि न त पोइ तू दुआ कर त मां रहमान के आग में मरी वञा मां। मां तुझे लाइ आज़ार बणिजी वई आहियां न। मूंखे दुआ कर त मां मरी वञा। शेर वारनि सां छेड़ो न आहे कनि। पहिरियां ई रहमान ऐं राणी जो उन्हनि खे अंजाम ॾेखारियां पोइ हू मुंहिंजे वेझो ई कोन्ह ईंदा। जाबिर खान शेर वारा ॾुखिया मुड़स आहिनि, ईअं सुधरंदा हथ ई कोन कढंदा। हथ न कढंदा? मां बि घणो मुड़ियो आहियां, हाणे सिथियूं गोलियूं वणंदो था न। हल वञी मरनि, चिचिड़ वांगुरु चिंबड़ी पिया आहिनि। जाबिर खान इहो पोइ जो मसलो आहे, पहिरियां रहमान जो सोचो, उनखे सरियाम न मारजो। बाक़ी कीअं मारियां थी निधड़के खे? रहमान खे निंधण को न समझो। नवाब खान रहमान जे खून में तव्हांखे फाही जे फंदे ताईं पहुचा सघे थो। माना छोरे ऐं छोरी खे मारे करे उन्हनि जो लाश गुम करे छॾिजे। हा जाबिर खान, छोरीअ खे फिलहाल छॾियो, रहमान खे अॼु राति ख़तम करे छॾियो। न मोलू न, मां कसम खयो आहे मारींदुसि त ॿिन्ही खे गॾु। कबर बि हिकिड़ी में दफ़न कंदोसान, सो बि बग़ैर गुस्ल जे। लाल खान त अञा राणी खे रवानो त कोन कयो आहे। लाल खान वाइदे जो पक्को आहे, हू अॼोके ॾींहं में ई राणी खे मूं तरफ़ रवानो कंदो। जाबिर खान वरी बि लाल खान खां फोन ते पुछी वठो। कई थमास फोन, पर मोबाइल बंदि अथसि। ॾिसो भला घर मानी तयार आहे? फराद मानी खणी उतां हिकिड़ी मानी रहमान खे ॾिजो, सॼी मानी बख्शू वारा खाई था वञनि। हज़ुर जाबिर, उतां हिकु ॿ मानी ॾेई छॾींदासीं रहमान खे। कमो ज्यादा मनो छा तो समझी? कम थियो सभा पुट। अरे वो कीअं?
अदा लाल खान लाइ छो देर कई आहे? तोखे अलाए छा चई निकितो आहे? मूंखे त चयाई त सोबत वारनि खां माण्हू गॾु करे मोटी थो अचां, पोइ हली था राणी खे खंबे खणो। पोइ त हिन महिल ताईं अचणु घुर्जे सा, मथां मजन अची लड़ी आ। वन बहादुर वञी ॾिसी अचीस। तोखे अकेलो सिर ॿाहिरि वञणु कोन ॾींदसि। अदा लाल खान ॿाहिरि नाहे जो रस्तो विसरी वेंदसि। छा थी चवीं? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो? न वञ तूं हिते सिबियाणीअ सां बीठो हुजे। मां थी वञी ॻोठ में लाल खान जी सार संभार लई अचां। बस कर वे भाॼई, हिन रन मुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो आहे। तरस त सही, अञा मथे में जीत विझंदई। छाजो मां तुंहिंजो मथो थी ख़राब कयां? मां त तोखे इहो थी चवां त झेड़न करण जी ज़रूरत नाहे। त पोइ फोन करे चओ नवाब खान खे त असांजे मथे में न लॻे। मुंहिंजो हाणे अदा सां कहिड़ो वास्तो आहे? मां छो फोन कयां अदा खे? माठ करे त वेही रहो या इज्जत या ॾींहं वञी के ॿिए घर में पूरा कर। ॿिए घर में? ही तूं ॻाल्हाई छा थो? मुंहिंजो तोखां सिवा ॿियो केरु आहे? त पोइ हिन वातड़े खे लगाम ॾेई वे। मां बि त तो वांगुरु औरत आहियां न। मूंखे इहा ॾियारी हणंदे ॾिठो अथई। ॻाल्हि ॻाल्हि ते तकरीर थी शुरू करी। कहिड़ी मां तकरीर थी कयां? गोरी गोरी ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जी ॿुधाए, तुंहिंजे लाइ चांहि ठहे छा? मां तोखे चांहि लाइ चयो? अलाए, मूं सम्झो ॻाल्हाए ॻाल्हाए मतां मथे में सूर पइजी वियो हुजई। चांहि चुके जी मवालण आहीं न, डुक पीअंदीअ त मथे जो सूर लही वेंदई। मुंहिंजे मथे जो सूर तूं आहीं। हाणे तुंहिंजे करे त मां घर न छॾींदसि न। बहादुर, तूं वञ भाउ जी सार संभाल लई अच। जी भाॼई। एडे बियो अरे था ना अरे कारे था नो ओ असां को इस्तो कम याद अची वा तू वञ वञ ताड़े मुंहिंजे पुठियां छो था चो? अदा मलू ओ तुंहिंजे हथ में मानी ॾिठी थी न, इन जे करे ईअं तुंहिंजे पोयां लॻी पियासीं। बुख बि ॾाढी लॻी आहे, पर ख़बर आहे तूं किरां बि कोन खाराईंदे। मानी त मां तव्हांखे ठाहे थो खारायां। मानी जे करे मारींदे छा? हा भली मानी न खाराए, दड़का छो तोॾी बुखिया? पर मानी बि सहाए नथो सघी। चङो हाणे हल तारा फोटारे न ॾिस। कुट मां छा? अरे मैं जा पैसा मोटाए दे। मां किथां मोटाए ॾींदोमांइ? जिसां शादी थो करी हली अम्मा खां वठ न। मुफ्त पर मोदी हथ गंढ मुंहिंजी कमीज पाड़ी पवंदी। मूंखे ख़बर हुजे त माणे खे चिन्ह त मां में ई न वठी जांसा। अदा मनू तूं मोलू जो पीछो कर त मां मेरा के मुंह ॾेई थो वठां। मां ॾिसां सो। अरे हल हेॾे। छॾ कुटो थो ॾे। अरे हल हेॾे, मां तोखे कोन छॾींदुसि। हली माणे को मूंखे पैसा वठी ॾे। मूंखे 5 रुपया बि कोन्हनि जो मां चांहि जो कोप पियां ऐं पापा वठी खाई पाणी गिरो गिलास पियां। अरे मामा पी त सही, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी। हाणे ही था कयूं, तूं होटल ते हल, मां तोखे चाह बि पियारियां थो, थैली केकनि जी बि खाराए थो, पर मुंहिंजे कालर मां हथ कढे मिंटू थो कया। अरे पैसा थी कढी ॾेखार। हा पैसा खोड़जो, काॾे हाल पैसा? ही ॾिसां सबूत थो खयां। इजे इजो ॾिस। हल हाणे मूंखे होटल ते चांहि पीआर। अरे हथ त कढ माण्हू छा चवंदा? सापारी छोकिरे जी का बेइज्जत कोन्हे। हथ कढण त मां ॾींदो साईं अम्मा जे मुड़ुस चिन खे दा। अरे न ईअं न कजां। ओ हल त मां तोखे होटल ते दूध पती चाह पहिरियां केक खारायां। हलिया हलंदो मुंहिंजे पोयां हलंदो विख वधा तेज अच तेज हलंदो। अरे छरा पी त कॾहिं हलो पी छरा पी। अरे हा हला दो ओरे होटल ते हली तुंहिंजे लाइ चाह तयार करा है न।
पापा भी वठी तो रखा है पापा भी भज नोच अबे मुके चाय दी बार लगी अरे कजा छोरा बोलो ना केड़े पासे भजियो मुखे तो लगी तो उनके शक पजियो ना समझा तो ना पासे रहूं तो लगी तो रहमान हिते किथे आहे जो मोलू ने ला मानी खणी आयो आहे शेर के तो वञी ॿुधाया शेर जाने मोलू जाने छा लाल खान अञा ताईं घर न आहे पहुतो न अता तो सोबत फकीर से मिलण आयो हो हाँ बराबर मिलण आयो हो अञा बीठे ॻाल्हियूं कयूंसीं न मथा अची मुराद वारा लोध सिधो अचे कड़किया मुराद हाँ बा चाचे मां भजी जान बचाईसी खाली हथे आसी एतरन मुर्सन सा केर मुकाबलो करे अता के मैदान में अकेलो छड़े वई हैफ थई वारिस हैफ थई मर्द बणजी मैदान में पाण मलाइया बहादुर खान एकड़ी सलाह ॾियाई तू भी वञी घर वे छो जो मुराद वारा छिता लगा पिया मां कीअं घर वापस मोटी वञा पक पक मुराद वारन अदा के धकणी फिटो कयो हूंदो न लाल खान मुराद वारन के पहुचण ही कोन ॾिनो वॾी विथीअ सां भॻो हिकिड़े मुड़स पोयां एतिरा हमरा हुया ज़रूर पहुची विया हूंदसि पयो हूंदो किथे न किथे लावार सां में घटि फोन करे ॿुधायो आहे बस वारिस बस तव्हां मुड़स माण्हू न आहियो मुड़स अरे रे कमू नाने मेरा बगे काढी की लबा वडी खेल कई सो खंतरी हणी घिटी मटा भरी है मास हणी खड में हल शेर वारन के लिए बुधायूं मोल वक्त न निकली वने शेरे ओ शेरे बी शेरे खालो बी आजो यो खबर जेनो बंदो तेरी खबर है मुबारक हाथ कथ इती तो पति बात सा गाना ना अरे तू यो बुधाए हमारा जी खबर पई है ना बाकी अम्मा जे शादी जी मुबारक दीदी मावा छा हां अध कम थी वियो आ अध कम हां रहमान हिन कोठ में केदा घिटी जी खबर पजी वया और यार घर जी खबर न थी पई मनो पक्की गाल तो करी ना अल्लाह साके वा घिटी ॾेखार घर असां पाण ई ॻोल्हींदासीं हां हलो मोलूड़ा मानी खणी वा अच ते ॾेखारियाव अचो ओ हिता मोलू मानी खणी हिन खिटी मां हीअं हलियो वियो ओए हिते ई हूंदा ज़रूर का घर में हूंदा न का घर जो दर खड़कायूं कंहिंजे दर खड़काइण जी ज़रूरत कोन्हे मोलू मानी खणी वियो आहे खाराए मोटंदो हिन ई रस्ते सां ईंदो न हिते ई था पियूंसि अबा तां जाने ॿुधायोसीं त मोलू हिन रस्ते खां वियो आहे हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे असां हलूं काॾे था हलो बीहो हिते हेरा